पिंगरियो वेझो एशिया जी सभ खां वॾी सिमनालो एलबीओडी में हिन वक़्तु बरसातुनि जो पाणी अचण करे ख़तरनाक सूरतहाल अख़्तियार करे वियो आहे। सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शुर पहुची जाइज़ो वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सजाद खोसो मूजिब 4000 क्यूसेक जी गुंजाइश रखंदड़ सिम नाले मां हिन वक़्तु 12000 क्यूसेक पाणी तेज़ीअ सां वही रहियो आहे, जंहिं करे आरडी 261 खां वठी आरडी 283 ताईं इंतहाई ख़तरनाक सूरतहाल आहे। कंहिं बि वक़्तु घारा पइजी सघनि था। सूबाई वज़ीर आपाशी ॼाम ख़ान शुरो एलबीओडी जो विज़िट कयो। उन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसातूं तमामु घणियूं पयूं आहिनि। एलबीओडी में ख़तरनाक हद ताईं चाड़ आहे, तंहिं करे पराण जे पुराणे वहिकिरे खे बहाल करे एलबीओडी जो पाणी छोड़ कयो वेंदो, जीअं लखें इंसानी ज़िंदगियूं बचाए सघजनि। ॿिए तरफ़ तालके टंडो भाॻो जे मुख़ालिफ़ धुर जे एएमपी बैरिस्टर हसनैन अली मिर्ज़ा बि एलबीओडी जे कमज़ोर बंदनि जो दौरो कयो ऐं सिंध हुकूमत पारां एलबीओडी ते कमु न करण ते ॻणतीअ जो इज़हार बि कयो। होॾां गुज़िरियल हिकु महीने खां हलंदड़ तेज़ बरसातुनि तालके टंडो भाॻो जे यूनियन काउंसिल सैयद सुमन शाह सरकार, यूनियन काउंसिल पीर बोदलो ऐं यूनियन काउंसिल ख़ैरपुर गंबो समेत पूरे इलाइक़े खे ॿोड़े छॾियो। सवें रहवासियुनि जा कचा घर ड्रही पट पइजी विया। आबादगारनि जो सवें एकड़नि ते पोखियल मिर्च, फुटी ऐं टमाटे जो फ़सुल पाणीअ हेठि अचण करे मुकमल ख़तमु थी वियो आहे। इलाइक़े जा ॿोॾ मुतासिर बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जॾहिं त संदनि का बि सार न लधी आहे।